अच्छा ही वट फाइल कंहिंजो फाइल आहे? सारंग ही ढोले वारो पुट रही वियो आहे। नालो त मूंखे कोन थो अचे। हा हा, पर सुहाराणी तोखे ॻोठ वारनि जे माण्हुनि जा नाला ई कोन था अचनि। हा सारंग, तूं सच चयो, पर ही छाजो फाइल आहे? हिन वीचारे सां बि बनी वारो ई मसइलो आहे। ऑफिस वारा हिन जो कमु कनि कोन था, इन करे मुंहिंजी मदद खपेसि, तॾहिं फाइल ॾेई वियो आहे। तुंहिंजा इहे ठेका खयल आहिनि ऐं इहो बि तुंहिंजो ठेको खयल आहे। घर जा भाड़ा भरे माण्हुनि जा वती थो कम कंदो। सुहाराणी हिन में ठीके खणण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? कंहिं वीचारे ग़रीब जो भलो थो थिए त हिन में त असांखे ख़ुशि थियणु घुरिजे। सारंग, आऊं त मिड़ई मज़ाक पई करियां। इहो त तमामु सुठो कमु थो करीं। मारोड़नि जी ऐं साॻेड़नि जी सार त लही थो। हा सुहाराणी, कमु त सभु अलाह सां ई कराए थो, पर कंहिं न कंहिंजो वाहर वसीलो त थियणो थो पए न। खूअनि वारो कमु किथे पहुतो? इहो कमु आख़िरी मरहलनि में आहे। शुकुर थियो जो इन कम में चनेसर ख़ान हथ छुरांद कोन कई। करण जी कोशिशि त कयईं, पर कामयाबु न थियो। इहो मोह मुड़ंदो कोन। उहो त चनेसर नंढे हूंदे खां ई आहे। अब्बा बुरा बुरा कुजाड़ो मां पुट हींअर आऊं सदोरी जे घर थियो पई अचां। पोइ आऊं कुजाड़ो कयां मां। सदोरी तोह जे लाइ सूमल जो संग मूंखे ॾियण लाइ तयार आहे। मूंखे असली पक ॾिनी आहे से। अम्मा पुट तूं रुगो इन सोरी सुरई खे तलाक ॾे त ॿिए ॾींहं ते सदोरी जे घर मिठाण विरायूं। अम्मा हरियां भरियां मुख माण्हू आहे का? अई अब्बा पुट मरन तुंहिंजा दुश्मन आऊं त सदको थियां तुंहिंजे साह जे मथां। इहो कुजाड़ो थो चई? हा अम्मा आऊं फाओ खाई मरी त सघां थो, पर सुरई खे तलाक कीन ॾींदुसि। पुट तूं हिन ॿारहाणी सोच खे छॾ। मूंखे फाए खाइण जो डपु म ॾे। अम्मा तो जे मूंखे घणो मजबूर कयो न त फाओ खाई आऊं मरंदुसि। ही तूं बि सुणी छॾ। पर पुट आऊं त सदोरी सां जबान करे आई आहियां। हाणे हुनजो कुजाड़ो थींदो। अम्मा तूं हुनखे पिंड वञी मुंहुं ॾे। अबा हाणे मोह जी अछी सिंध मंझि पत म विञाए। मूंखे ख़बर आहे अम्मा, मुख तो हिते कीन छॾींदी। सिलो भूरे जी छॾियल ज़ाल आहे न, उन खे तो खणे। त पोइ ऊ त जुड़े जो बिलो तूं कुजाड़े लाइ फतगी जुड़े मोकिना मदद घुरी आहे। आओ हाओ मो उन लाइ बंदोबस्त बि करे छॾियो आहे। ए कहिड़ो बंदोबस्त कयो आहे नी? छोरी खे खणी कंहिं गुझे हंधि लिकाइण वारो बंदोबस्त थो चां। अड़े कुजाड़ो तो चई? ईअं जो जुड़ीअ सां गॾु छोरी सुरई खे खणी सोगो कंदासीं। हा पोइ जुड़े खे करे पूरो छोरी खणी ऐं उतां परहों पिंड जे ॻोठ दुंबाले हलियो ईंदुसि। छोरा वाह ॼार पकड़ियो आहे नी। ए सिलू मो कुझु की न कयो आहे, उन पिंड अची उॾारे बुल ॾिनो आहे। आओ बेली इन खे चइबो आहे भाग ॾे भीरो दाल में शीरो। चङो हाणे हलूं था। असलम न पाण ते शक करे त हीअ अकेला छा पिया कनि। असल वॾो शकी माण्हू आहे, सदाई शक कंदो रहे भागो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।